अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी में भली कार आऊं आया आफशा उस्मान। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। सुप्रीम कोर्ट के खास बेंच हुसैन नवाज़ JIT जे ॿिनि मेंबरनि ते एतराज़ वारी दरख़्वास्त जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। JIT जो कम सबूत गॾु कम करणु आहे। फ़ैसिलो अदालत कंदी कंहिं बि मेंबर ते दुर हुजणु साबित थियो त इन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अदालत जो ॿिनि सफ़नि ते बदल फ़ैसिलो जारी। ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण तां क़ौमी असम्बली मां मुखालिफ़ जो वॉकआउट। ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त हुकूमती वज़ीर पाण ॻाल्हाइनि, मुखालिफ़ जी वात ते हिकु ताला था लॻाइनि। ईअं ई कमु हलाइणो आहे त हुकूमत पाण बजट मंज़ूर कराए वठे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो ओचितो दौरो। रमज़ान दौरान शहर जे अगनि ट्रैफ़िक इंतज़ाम ऐं सफ़ाई सुथराई जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो। पाकिस्तान चौक ॾांहुं वेंदड़ रोड ते वहंदड़ गटर ऐं सफ़ाई जी ख़राब हालत ते सख़्त कावड़ जो इज़हार। कमिश्नर खे 3 ॾींहनि अंदरि समूरा गटर ठीक कराइण ऐं सदर जी रोडनि जी तामीर जो कमु जल्द खां जल्द मुकमल कराइण जी हिदायत। सिंध यूनिवर्सिटी जे इंतज़ाम हेठि लॉ कॉलेजनि में शुरू थियल LLB जे सालियाने इम्तिहान दौरान वेलिजेंस टीमनि जा छापा। कॉपी कंदड़ 214 उम्मीदवार ऐं असल उम्मीदवारनि जी जाइ ते पेपर ॾींदड़ 8 जवाबदार गिरफ़्तार। आई मीरपुर बठोरो में खाधे पीते जी शयुनि जा अघ वधीक वठंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई। 2 ॼणा गिरफ़्तार, लॉकअप हवाले। नाज़रीन, हीअ हेडलाइंस तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक खां पोइ। ख़बरनि में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। बुलेटिन शुरुआत कंदासीं इन ख़बर सां। सुप्रीम कोर्ट जी ख़ासि अदालत वज़ीर आज़म जे पुट हुसैन नवाज़ जे JIT जे मेंबरनि ते एतराज़ वारी दरख़्वास्त ते ॿिनि सफ़नि ते बदल फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो त JIT जे सरबराह वाजिद ज़िया, हमाद बिन जासिम, काशिफ मसूद ऐं सईद अहमद जी गैर हाज़िरी जी शिकायत कई वई। हुकुम में चयो वियो त JIT सां सहकार न करणु बर्दाश्त न कयो वेंदो। मामले ते हिकु जहिड़ो रवैयो इख़्तियार कयो वञे। फ़ैसिले में चयो वियो त JIT मेंबरनि जी इंटेलिजेंस खां चकास कराई वेंदी। कंहिं ते बि दुर बणजण साबित थी त इन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। अदालती फ़ैसिले में चयो वियो त JIT जो कमु शाहिदियूं गॾु करे अदालत में पेश करणु आहे। इन ते फ़ैसिलो अदालत कंदी। सुप्रीम कोर्ट चयो त JIT खे 60 ॾींहं में कमु मुकमल करणो आहे। जांच टीम टास्क मुकमल करण लाइ आज़ादु आहे। नाज़रीन, ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण तां क़ौमी असम्बली मां मुखालिफ़ जो वॉकआउट कयो। ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त हुकूमती वज़ीर ॻाल्हाइण, मुखालिफ़ जी वात ते ताला, वज़ीर ढोड़नि ऐं संदनि पेरनि में ज़ंजीर हया वञनि। ईअं ई कमु हलाइणो आहे त हुकूमत पाण बजट मंज़ूर कराए वठे। क़ौमी असम्बली जो इजलास स्पीकर अयाज़ सादिक़ की सदारत हेठि थियो। इजलास में नाणे वारे वज़ीर सागदार बजट तक़रीर कई, जेका लाइव ॾेखारी वई। जे बाद मुखालिफ़ जो अॻवान सैयद ख़ुर्शीद शाह पंहिंजी तक़रीर लाइव ॾेखारण जो मुतालबो कयो, जंहिंखे रद्द कयो वियो। हुकूमत जे अहिड़े अमल जी मज़म्मत कंदे ख़ुर्शीद शाह जो चवणो हो त ख़बर नाहे हुकूमत संदसि तक़रीर छो नथी ॾेखारणु चाहे। हुन चयो त हुकूमती वज़ीर पाण ॻाल्हाइनि ऐं मुखालिफ़नि जी वादनि ते तालो लॻाइनि, पाण ढोड़नि ऐं मुखालिफ़ दुर जा हथ पेर वधा वञनि। ईअं न हलंदो। ख़ुर्शीद शाह चयो त जेकॾहिं ईअं ई कमु करणो आहे त हू हलिया वञनि। हुकूमत बजट मंज़ूर कराए वठे। जंहिंमें सिंध समावारी मुमलिकती वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त 2008 खां कंहिं बि मुखालिफ़ जो अॻवान जी तक़रीर लाइव नाहे ॾेखारी वई। मरियम औरंगज़ेब चयो त मुखालिफ़ जो अॻवान जी तक़रीर जो पैकेज ठाहे हलाए वेंदो। ख़ुर्शीद शाह नाणे वारे वज़ीर तरफ़ां बजट तक़रीर में पढ़ियल शेर वापसि वठण जो मुतालबो कंदे चयो त इसाक़ डार जेको शेर पढ़ियो इहो बराबरी जो दर्स ॾिए थो। इहो शेर वापसि वरितो वञे त हू तक़रीर कंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार ख़ुर्शीद शाह जे मुतालबे ते जज़्बाती थी वियो ऐं शेर वापसि वठण खां इनकार कंदे चयो त सर त वढिजी सघे थो, पर शेर वापसि नथो वञी सघे। मरियम औरंगज़ेब खे निगरी चवण ते मुखालिफ़ दुर इसाक़ डार खे छिती तनक़ीद जो निशानो बणायो। नाणे वारे वज़ीर चयो त मरियम औरंगज़ेब संदसि धीअ जीअं आहे, जंहिं करे हू खेसि निगरी चई सघे थो। मुखालिफ़ जो अॻवान तक़रीर लाइव न ॾेखारण ते वार मां वॉकआउट कयो। जे बाद क़ौमी असम्बली जो इजलास सुभाणे सुबुह 11 वॻे ताईं मुलतवी कयो वियो। नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो ओचितो दौरो करे शहर में रमज़ान दौरान शहरनि जे अगनि ट्रैफ़िक इंतज़ाम ऐं सफ़ाई सुथराई जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पाकिस्तान चौक, सदर, बंस रोड ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जो दौरो कयो। वॾे वज़ीर पाकिस्तान चौक ॾांहुं वेंदड़ रोड ते वहंदड़ गटर ऐं सफ़ाई जी ख़राब हालत ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे कमिश्नर कराची खे हिदायत कई त 3 ॾींहनि अंदरि समूरा गटर ठीक कया वञनि। मुराद अली शाह रोडनि जे पासनि में मोटरसाइकिल ऐं ॿिनि गाॾियुनि जी पार्किंग ते बि पंहिंजी नाराज़गी जो इज़हार कयो ऐं ज़िले इंतज़ामिया खे गैर क़ानूनी पार्किंग फौरी तौर ते ख़त्म करण जो हुकुम ॾिनो।
उन DIG ट्रैफिक खे पिण हिदायत कई त रमज़ान जे महीने दौरान शहर में ट्रैफिक की रवानी के बरक़रार रखण लाइ समूरा उपाउ वरिता वञनि ऐं शहर में ट्रैफिक जा बेहतर खां बेहतर इंतजाम कया वञनि। वॾे वज़ीर दौरे दौरान सदर जे इलाइक़े में तामीर थींदड़ रोड जे कमनि में देर थियण ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त सदर हिकु अहम इलाइक़ो आहे, इन करे रोडनि जी तामीर जो कमु जल्द खां जल्द मुकमल कयो वञे। सैयद मुराद अली शाह शहर जे दौरे दौरान दुकाननि रेड़ियुनि ते शयुनि जे अघनि जी फ़हरिस्त नरवार न करण जो नोटिस वरितो ऐं कमिश्नर कराची खे हिदायत कई त दुकाननि ऐं रेड़ियुनि ते अघनि जी फ़हरिस्त नरवार करण जे हुकुम ते सख़्ती सां अमल दरामद करायो वञे ऐं शयुनि जी मुक़रर कयल क़ीमतनि ते विकिरे खे यकीनी बणायो वञे। मीरपुर बठोरो में खाधे पीते जे सामान जा अघ वधीक वठंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई दौरान 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे लॉकअप हवाले कयो वियो। मुख़्तियारकार मीरपुर बठोरो अब्दुल अज़ीज़ भट्टी अवाम जी शिकायतुनि ते पुलिस एहलकारनि खे साण करे रमज़ान जे महीने में खाइण पीअण वारनि शयुनि मेवनि ऐं भाॼियुनि जा अघ वधीक वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई। मुख़्तियारकार मुख़्तलिफ़ बाज़ारनि जो दौरो करे दुकानदारनि ऐं अवाम खां शयुनि जे अघनि बाबति पुछा कई, जंहिं ते अवाम महांगाई जूं दाहूं कयूं। उन मौक़े ते कुकुड़ जो महांगो गोश्त खपाईंदड़नि ॿिनि दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि पुलिस हवाले करे छॾियो। ॿिए पासे गोश्त जी दुकानदारनि पारां मुख़्तियारकार ख़िलाफ़ एहतजाज कंदे गिरफ़्तार दुकानदारनि जी आज़ादी जो मुतालबो बि कयो वियो। नाज़रीन, सिंध यूनिवर्सिटी जे इंतज़ाम हेठि लॉ कॉलेजनि में शुरू थियल LLB जे सालियाने इम्तिहान में VC डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुफ़र जी हिदायतुनि ते मुख़्तलिफ़ विजिलेंस टीमुनि जा छापा हणी मुख़्तलिफ़ ज़रियनि वसील कॉपी कंदड़ 214 उम्मीदवारनि खे सोघो करे कॉपी केस करे छॾियो, जॾहिं त असल उम्मीदवारनि जे जाइ ते पेपर ॾींदड़ 8 जवाबदारनि खे पिण गिरफ़्तार कयो वियो। सिंध यूनिवर्सिटी जे VC डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुफ़र जी हिदायतुनि ते सिंध यूनिवर्सिटी जे इंतज़ाम हेठि कॉलेजनि में LLB जे इम्तिहान में कॉपी वारे रुझान खे रोकण लाइ सख़्त उपाउ वरिता पिया वञनि। मुख़्तलिफ़ कॉलेजनि में विजिलेंस टीमुनि छापा हणी 214 उम्मीदवारनि खे कॉपी कंदे सोघो, जॾहिं त असल उम्मीदवारनि जी जाइ ते पेपर ॾींदड़ 8 उम्मीदवारनि खे सोघो कयो। सिंध यूनिवर्सिटी जे तर्जुमान मूजिब सचल आर्ट्स कॉलेज हैदराबाद मां 29, डॉक्टर NA बलोच मॉडल स्कूल मां 78 ऐं नज़रत कॉलेज में हैदराबाद मां 89 उम्मीदवार खे कॉपी कंदे पकड़ियो वियो। तर्जुमान मूजिब हाला मां 12, नवाबशाह मां 2, सखर कॉलेज मां 4 उम्मीदवारनि खे कॉपी केस कयो वियो। ॿिए पासे नुसरत ऐं सचल कॉलेज समेत मुख़्तलिफ़ कॉलेजनि मां 8 ॼणनि खे असल उम्मीदवारनि जी जाइ ते पेपर ॾींदे सोघो कयो वियो। नाज़रीन, हिन वक़्तु जो बुलेटिन पंहिंजे पुॼाणे ते पहुतो। हर वक़्तु अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट अवामी आवाज़.com।